अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं इलाही बख़्श तव्हां सां गॾु आहियां। अॼु ही जेके उहे सुवाल आहिनि जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे पारां सिंधी सब्जेक्ट स्पेलिस्ट लाइ उम्मीदवारनि खां पुछिया विया आहिनि। हिते मां मख़सूस उन्हनि सभिनी सुवालनि खणी आयो आहियां जेके ग्रामर में सुवाल पुछिया विया आहिनि। उन्हनि खां वधीक अञा कुझु सुवाल रहियल आहिनि, उन्हनि सभिनी खे अलॻि अलॻि करे अव्हां जे लाइ रखिया वेंदा त जीअं अव्हां सवलाईअ सां उन्हनि सुवालनि ते पुॼी सघो जंहिंमें अव्हांखे सवलाई आहे। स्क्रीन रिकॉर्डिंग ते मक़सदु अचण जो इहो आहे त जीअं अव्हां स्क्रीन शॉट कढी करे वरी उनखे पंहिंजे नोटबुक ते लिखी सघो ऐं लिखी सघो, नोट्स ठाहे सघो ऐं सवलाई सां थी सघे। कोशिशि कंदासीं त बक़ाया जेको मौज़ू आहे उहो उनखे अॼु या सुभाणे अव्हां जे आॾो पेश कयो वञे। ऐं हिन ते बि असां मुख़्तसिर ॻाल्हाईंदासीं, को घणो कोन ॻाल्हाईंदासीं, छाकाणि त हीअ सभु उहे उनवान आहिनि जिन उनवाननि ते असां पहिरियों काफ़ी पढ़ी चुका आहियूं, काफ़ी ॻाल्हाए चुका आहियूं। असां उन्हनि जी सिर्फ़ु ॿुधंदा वेंदासीं त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मौजूदु आहिनि जेके इम्तिहाननि में पुछियूं वयूं आहिनि। अव्हां ताईं सिर्फ़ु इंफॉर्मेशन पुॼाइणु हिकु आहे त इंफॉर्मेशन पुॼाइजे त ही सुवाल पुछिया विया आहिनि, उन्हनि खे वधीक अव्हां पढ़ी सघो था। ठीकु आहे। इस्म आम, इस्म ख़ासि, इहे अव्हांखे रटियल आहिनि, अव्हांखे ख़बर आहे, इन खां वधीक नथा ॻाल्हायूं। इस्म ज़ात अहिड़ा इस्म जिन खे कंहिं बि क़िस्म जी का माना उन में छुई न सघिजे, जंहिंखे उनखे असां इस्म ज़ात चऊं था। अछाण, काराण, सुपत, कुपत, खिल, वेड़, बालापण, जवानी, पीरी, कंहिं बि इस्म जी माण्हू, शइ ऐं जाइ वग़ैरह जे ज़ाती ख़ासियत या कम जे नाले खे इस्म ज़ात चइबो आहे। ठीकु आहे। इस्म जेके बुनियादी तौर ते क़िस्म आहिनि इस्म जा उहे आहिनि इस्म सिफ़ाती ऐं ज़ाती। सिफ़ाती इस्म में इस्म ख़ासि ऐं इस्म आम अचनि था, ऐं ज़ाती में इस्म ज़ात अचे थो। जी, इन खां पोइ आहिनि ज़मीर जा क़िस्म। ज़मीर जा क़िस्म बि अव्हांखे ख़बर आहे, असां हिन ते पहिरियों तमामु घणियूं 3-4 वीडियो ठाहियूं आहिनि, इन्हनि करे असां हिन ते तफ़सीली नथा ॻाल्हायूं। सिर्फ़ु असांखे इहो ॿुधायूं था त ज़मीर ख़ालिस जा 3 क़िस्म आहिनि जेके ॿिया ॿुधाया विया आहिनि। उनखां पोइ ज़मीर इशारो जा 2 क़िस्म आहिनि, इशारो क़रीब, इशारो बैद। उनखां पोइ मुश्तरिक लफ़्ज़ सिर्फ़ु पाण शामिलु थींदो आहे। इस्तिफ़हाम जी माना ई आहे जुमिला, यानी कि सवालिया जुमिला जा सवालिया कया वञनि। मौसूल ऐं जवाब मौसूल में सो ऐं जो ऐं सो कमु ईंदो आहे। ठीकु आहे। मुबहम लफ़्ज़ में को इस्तेमालु थींदो आहे। इन्हनि लफ़्ज़नि खे असां जॾहिं कंहिं बि जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं त असांखे ख़बर पइजंदी त असां कहिड़नि लफ़्ज़नि खे इस्तेमालु कयूं था ऐं कहिड़ा लफ़्ज़ जुमिलनि में इस्तेमालु थियनि था। मुतसिल केतिरनि इन्हनि खे ॼाणायो कोन्हे, ज़मीरी अॻियाड़ियूं ऐं पछाड़ियूं ईंदियूं आहिनि, पर हिन में मिर्ज़ा कलीज बेग इन खे हाशिए में लिखियो आहे, पर टोटल ज़मीर जा क़िस्म 7 आहिनि। ठीकु आहे। अॻिते हलूं था असां। फ़ेल जा क़िस्म ॿुधायो। फ़ेल जा क़िस्म ते बि असां पहिरियों तमामु घणियूं वीडियो ठाहियूं, लॻभॻि 4 वीडियो ठहियल, ऐं इन खां अलावा हिकिड़ो मुकमल कलाक जो लेक्चर मुंहिंजे यूट्यूब चैनल ते मौजूदु आहे। अव्हां उन खे पढ़ी ऐं ॿुधी पढ़ी सघो था त जीअं अव्हां लाइ सवलाई थी वञे। ठीकु आहे। हाणे इन में असां हिन शइ ॾिसूं था त हीअ आहिनि फ़ेल लाज़मी ऐं फ़ेल मुतहदी 2 क़िस्म। फ़ेल लाज़मी जा 2 क़िस्म अलॻि आहिनि, फ़ेल मुतहदी जा वरी 3 क़िस्म अलॻि आहिनि। इन्हनि खे पहिरियों वाज़े कयो वियो आहे, इन जे करे असां हिन खे वधीक नथा अचूं था। हाले अॻिते फ़ेल बिल वास्ता, छो त हीअ मख़सूस ऐं अलॻि करे सुवालु पुछियो वियो आहे, जंहिंजे करे मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन फ़ेल बिल वास्ता खे ई हिते रखियो आहे। अहिड़ो फ़ेल जो क़िस्म जंहिंमें फ़ाइल पाण को बि कमु नथो करे, ॿिए खां कराए थो। मिसाल जे तौर ते अदा पाणीअ जो गिलास भरे ॾे, मां पाण भरे सघां पियो पर ॿिए खे चयो भरे ॾे। फ़ेल मुरकब ऐं फ़ेल मातूफ़ में फ़र्क़ु। हिन फ़ेल खे पहिरियों मां जेको आहे सो वाज़े करे चुको आहियां, पर हिकु दफ़ो ॿीहर छाकाणि त सॼी छड़ी ग्रामर जी आहे त असां हुन डेफिनेशन पढ़ी था हलूं त जीअं असांखे ख़बर पइजी वञे। ठीकु आहे। उहो फ़ेल जो जुमिले में अतुफ़ जो कमु ॾिए या फ़ाइल जो हिकु कम जो ॿिए कम सां सिलसिलो ॻंढे या हिकु कम जी पुॼाणी ते ॿिए कम खे शुरू करे, तंहिंखे फ़ाइल मातूफ़ी चइबो आहे। लफ़्ज़ मां ई ॻाल्हाए त ॻांढापो या ॻांढापे खे वाज़े करे थो। ठीकु आहे। ॿार आहिस्ते आहिस्ते वधी जवान थिए थो, जवान थींदो आहे। ठीकु आहे। इहो ॻांढापो ॾेखारियो ॿार जी ऐं जवानीअ जो ॻांढापो ॾेखारे थो। फ़ेल
मुरकब फ़ेल छा खे चइबो आहे? मुरकब फ़ेल अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॿ फ़ेल गॾिजी अचनि, उनखे मुरकब फ़ेल चयो वेंदो आहे। ऐं हिन जी स्क्रीनशॉट कढी वधीक हुन ते पढ़ी सघो था। मां हिन खे वधीक सिर्फ़ु वाज़े करण लाइ सिर्फ़ु इहो कंदुमि त हिते ॾिसो लिखी छॾियो आहे, ॿ फ़ेल आहिनि ऐं टियों हिन जो मददी फ़ेल आहे। ऐं हितां हू सामान खणी आयो आहे, खणी आयो, ॿ फ़ेल गॾु आयल आहिनि, इन करे असां हिन खे मुरकब फ़ेल चऊं था। ठीकु आहे। फ़ेल अकर तर्क त काफ़ी दफ़ा पुछियो वियो आहे। जॾहिं खां IBA में इहो सुवालु आयो उन खां पोइ वीचारो अहिड़ो परेशान थी वियो आहे, हाणे चए थो मुंहिंजी जान छॾियो, कोई ॿिए खे वञी ॻोल्हियो वञी। ठीकु आहे। हाणे इन खे ॾिसण जे लाइ असां कयूं था फ़ेल लाज़मी मजहूल मां मुराद उहो फ़ेल आहे जंहिंजो फ़ाइल कम जो कंदड़ नामालूम हुजे। अहिड़े फ़ेल खे अकर तर्क या फ़ाइल बेफ़ाइल चयो वेंदो आहे, फ़ेल बेफ़ाइल चयो वेंदो आहे। हाणे अहिड़ा जेके मजहूली सूरत वारा फ़ेल आहिनि उनखे असां चवंदासीं त उहे फ़ेल बेफ़ाइल आहे। ठीकु आहे। अॻिते हलंदासीं फ़ेल मुतअदी मारूफ़। हाणे इन्हनि करे मां अलॻि अलॻि पियो पुछण कया आहिनि जो इन्हनि जे अलॻि अलॻि सवाल कयो आहे। फ़ेल मुतअदी जो जुमिलो ॿुधायो, फ़ेल मुतअदी छा आहे, फ़ेल मुतअदी मारूफ़ छा आहे, वग़ैरह वग़ैरह, जंहिंजे करे हिनखे असां अलॻि अलॻि पिणु कयो आहे। ठीकु आहे। हिते अचूं था, हिनखे असां पढ़ूं था फ़ेल मुतअदी मारूफ़। सिंधी ॿोली जे व्याकरण जे मुताले मां मालूम थिए थो त केतिरा ई मुतअदी मारूफ़ फ़ेल लाज़िमी मारूफ़ मां ठहंदा आहिनि। हाणे हिते इन्हनि खे सम्झण जी ज़रूरत आहे त मुतअदी मारूफ़ वरी जेके ठहंदा आहिनि उहे लाज़मीअ मां ई ठहंदा आहिनि, जंहिंजे करे इन्हनि में कॾहिं कॾहिं असांखे हिकु जहिड़ाई मिलंदी आहे। ही अटो खणी मानी पचाए लफ़्ज़ खे वाज़ो कयो वियो आहे जेको मुतअदी यानी कि विछड़े थो। ठीकु आहे। इन जेके असां हिनखे कयोसीं पींघे में लुॾां थो, पींघे में लुॾां थो, पींघे में लुॾां थो। इन जुमिले में ज़मीर फ़ाइल आहे जो मारूफ़ यानी ज़ाहिर या पधिरो आहे, तंहिं करे चइबो त लुॾां थो मारूफ़ सूरत वारो फ़ेल आहे। ठीकु आहे। पींघे में लुॾिजे थो, पींघे में लुॾिजे थो। हिन जुमिले में फ़ेल लुॾिजे थो, लुॾणु फ़ेल आहे जो को बि फ़ाइल ज़ाहिर कोन्हे, केरु लुॾे थो का ख़बर कोन्हे। ठीकु आहे। तंहिं करे चइबो त इहो फ़ेल बेफ़ाइल या फ़ाइल खां सवाइ आहे, इन खे अकर तर्क चयो वेंदो आहे। जी माना आहे न, जी माना आहे न, करतर माना कमु कंदड़ यानी कि न कमु कंदड़ यानी कि जेको कमु करण वारो ज़ाहिर न हुजे उन खे चइजे थो। अकर तर्क उहो फ़ाइल उहो फ़ेल जंहिंखे फ़ाइल कोन्हे को। हाणे इन्हनि खे वाज़े करण जे लाइ हिते मां अलॻि अलॻि वस्फ़ ॾिनी आहे त जीअं अवां फ़ेल लाज़मी मारूफ़, फ़ेल मुतअदी मारूफ़, फ़ेल मुतअदी बिलवास्ता ऐं फ़ेल मुतअदी ॿिटो बिलवास्ता जेको आहे उन खे अवां सवलाई सां सम्झी सघो। इन डेफिनेशन खे अवां थोरो गौर सां ॾिसंदव, ॿुधंदव या स्क्रीनशॉट कढी पाण लिखी छॾींदव त अव्हांखे सवलाई थी वेंदी। वस्फ़ छा आहे? सभ खां पहिरियों फ़ेल लाज़मी मारूफ़ जी फ़ेल जो उहो क़िस्म आहे जंहिंमें फ़ेल सां फ़क़ति फ़ाइल हूंदो आहे, यानी कि फ़ेल ऐं फ़ाइल हूंदो आहे, यानी फ़ेल लाज़मी सां गॾु को बि मफ़ऊल न हूंदो आहे। ठीकु आहे। अचो ॿिए पासे फ़ेल मुतअदी मारूफ़ उहे फ़ेल जिन सां जुमिलनि में मफ़ऊल बि शामिलु हुजे, यानी कि फ़ेल, फ़ाइल, मफ़ऊल टई गॾिजी विया, उनखे असां फ़ेल मुतअदी मारूफ़ चवंदासीं। मुतअदी बिलवास्ता छा आहे? फ़ेल मुतअदी बिलवास्ता उन्हनि फ़ेलनि खे चइबो आहे जिन में फ़ाइल पाण कमु न कंदो आहे बल्कि कंहिं ॿिए खां कमु कराईंदो आहे। ॿिटो बिलवास्ता वरी छा हूंदो आहे त मां कमु चयो हिक खे ऐं उन चयो ॿिए खे, इन करे चवंदो आहे त फ़ेल मुतअदी ॿिटो बिलवास्ता। अॻिते हली इन जा जुमिला ॾिसूं था। जुमिलनि में लिखियो पियो आहे असीं ड्रोड़ूं था, लाज़मी मारूफ़ जो आहे, लिखियो ॾिसो
असीं डोड़ूं था मुतअदी मारूफ़ आहे। हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 शयूं वाज़े आहिनि, डोड़ूं असीं, हे फ़ाइल हे फ़ेल। हिते 3 शयूं गॾिजी थियूं वञनि, छोकर फ़ाइल ख़त लिखे थो, कंहिंसां विछड़े थो, ख़त सां लिखे थो, ठीकु आहे। इन करे फ़ेल फ़ाइल फ़ेल मफ़ऊल 3 शयूं लाज़मी ज़ाहिर थी पियूं आहिनि। इन करे चए थो ऐं जहिड़ो मूं बत्ती ॿाराई, ॿाराई लफ़्ज़ जेको आहे उहो ज़ाहिर करे थो त हीउ बिल वास्ता आहे। ऐं हिते मूं पाणी भरायो, यानी कि मां पाणी भरियो, भरायो, भरायो, ॿिए खां पाणी भरायो, उनखे ॿिटो बिल वास्ता चयो वेंदो आहे। अॻिते हलूं था, अहिड़ो फ़ेल अहिड़नि फ़ेलनि खे फ़ेल लाज़मी चयो वेंदो आहे जंहिंमें फ़क़ति फ़ेल ऐं फ़ाइल हूंदो आहे। असां हिन ते ॻाल्हाए चुकासीं, पर हाणे वज़ाहत तव्हां ही लिखी छॾी हुई त जंहिंजे करे अव्हां वटि साम्हूं पियो आहे, ठीकु आहे। मुआविन फ़ेल मुरकब फ़ेल या मददगार फ़ेल सां गॾु हूंदो आहे। उनखे असां चवंदा आहियूं इज़ एम आर अंग्रेज़ी में हूंदा आहिनि, आहे, आहियूं, आहिनि, हूंदुसि वग़ैरह जेके इहे हूंदा आहिनि। इन करे हिन क़िस्म जे फ़ाइल खे मददगार, मददी या इमदादी फ़ेल चयो वेंदो आहे। हीउ फ़ेल अक्सर करे ज़माननि ठाहिण में मददगार साबित थींदो आहे। जॾहिं ज़मान पढ़िबा आहिनि त उन्हनि में हीउ फ़ेल ख़ासि तौर ते कमु ईंदो आहे। सीखो, ढंग, अंदाज़, तरीक़ो इनखे चइबो आहे। सीखे जा वरी 2 क़िस्म आहिनि, उहे 2 क़िस्म हेठियां आहिनि, अव्हां जे साम्हूं मौजूदु पिया आहिनि। हिकिड़ो बयानी ऐं ॿियो शर्ती। हू अचे थो, बयानु करे थो, तूं हली हां त फ़ाइदो थिए हां, तूं हली हां त फ़ाइदो थिए हां, ठीकु आहे। अॻिते हलूं था, प्रयोग फ़ेल जो फ़ाइल, फ़ेल जो फ़ाइल ऐं मफ़ऊल, फ़ेल जो फ़ाइल ऐं फ़ाइल जो मफ़ऊल सां ॻंढापे ऐं मटा सटा खे प्रयोग चइजे थो। उन जा मिसाल वरी बि साॻिए मथे नमूने जीअं हिन खे मां अलॻि अलॻि करे रखियो आहे त जीअं अव्हांखे वाज़े फ़र्क़ु मिली वञे त प्रयोग कर्तरी छा आहे, कर्मणी छा आहे ऐं भावी छा आहे। इन्हनि जा हिते गौर सां अव्हां ॿुधंदा त अव्हांखे वधीक फ़ाइदो थींदो इनशाअल्लाह। चए थो प्रयोग कर्तरी, कर्तरी प्रयोग में फ़ेल सदाईं पंहिंजे फ़ेल सां फ़ाइल फ़ेल में मटिजे थो, फ़ेल सदाईं पंहिंजे फ़ाइल सां मटिजे थो। जो हिते फ़ाइल आहे, फ़ाइल सां मटिजे थो। ॿिए में आहे कर्मणी प्रयोग में जुमिले जो मफ़ऊल फिरी फ़ाइल थिए थो ऐं फ़ेल उन पटांदर फिरे थो। ॿिए में आहे कर्तरी प्रयोग में फ़ाइल सदाईं हालत फ़ाइलीअ में कमु अचे थो, यानी कि हालत फ़ाइलीअ में कमु करण वारी सूरत में कमु अचे थो। कर्मणी प्रयोग में फ़ाइल या त ॼाणाइबो ई कोन्हे या जे ॼाणाइबो आहे त हू हालत ज़रिए में बीहंदो आहे। अॻिते हलूं था, प्रयोग भावी जा 2 मिसाल साम्हूं पिया आहिनि। हिन क़िस्म जे फ़ेलनि खे अकरतर या फ़ाइल बेफ़ाइल चइबो आहे, फ़ेल बेफ़ाइल चइबो आहे। ही मजहूल सूरत वारा फ़ेल आहिनि। हिननि फ़ेलनि खे न को फ़ाइल थिए थो न को मफ़ऊल, तंहिं करे इहे रुॻो पंहिंजे भाव, सुभाउ, हालत ज़ाहिर कनि था। अहिड़े नमूने सां टियों आहे प्रोफेसर आडवाणी चए थो त ॿोलीअ जा सभु मारूफ़ सूरत वारा फ़ेल कर्तरी प्रयोग में रहनि था, ठीकु आहे। अहिड़े नमूने सां इसम मफ़ऊल मां ठहियल 5 ज़माननि में फ़ेल सदाईं कर्मणी प्रयोग में रहनि था। अहिड़े नमूने सां छाकाणि घणे खां घणो फ़र्क़ु जेको आहे कर्मणी ऐं कर्तरी में आहे, इनखे अव्हांजी ज़रूरत सम्झण जी वधीक आहे। भाव में एतिरो गुज़ारो कोन्हे को, छाकाणि भाव वरी उहो साॻियो ई कर्मणी मंझां ऐं ठहे थो। तंहिं करे चए थो चोथों जुमिलो जेको आहे ॾिसो जेको आहे उहो आहे प्रयोग कर्तरी फ़ेल लाज़मी मजहूल जे उन फेरे खे चवंदा आहिनि जंहिंमें उन फ़ेल जो फ़ाइल ज़ाहिर या नुमाया कोन हूंदो आहे। हिन हिसाब सां प्रयोग कर्मणी मुतअदी मजहूल फ़ेल जी उन सीगे खे चवंदा आहिनि जंहिंमें फ़ेल सदाईं मजहूल सूरत वारो हूंदो आहे, ठीकु आहे। अचो हिन पासे ॾांहुं हे
त हिन जा मिसाल आहिनि। प्रयोग भावी फ़ेल जे उन निस्बत खे चइबो आहे जंहिं मूजिबि फ़ेल न पंहिंजे फ़ाइल बटांदड़ फिरंदो आहे न ई वरी पंहिंजे मफ़ऊल बटांदड़ फिरंदो आहे। ठीकु आहे, उहो हमेशह जीअं जो तीअं रहंदो आहे। इन करे हिन जुमिला जेके आहिनि उहे अव्हांजे साम्हूं मौजूदु आहिनि। पींघे में लुॾिजे थो, पींघे में लुॾिबो आहे, पींघे में लुॾिबो। ठीकु आहे, इहे 3 जुमिला करतरीअ जा। हेॾां अंब खाइजे थो, ख़त लिखियो वियो, चिठी लिखी वई। ठीकु आहे, हाणे हिन पासे आहे कुते ॿिले खे झलियो, कुते ॿिलीअ खे झलियो, कंहिं बि सूरत में कोन मटिजो। अॻिते हली सिफ़त ॾिसूं था। सिफ़त जा असां पहिरियों पढ़ी चुका आहियूं, उनजी ख़बर असांखे, पर उनजो जेका वस्फ़ आहे उहा अव्हांजे साम्हूं लिखी पई आहे। अव्हां स्क्रीनशॉट कढी इनखे पढ़ी सघो था। ठीकु आहे, इन में सिफ़त जा 3 क़िस्म ऐं 3 दर्जा आहिनि, उन्हनि खे हिते वाज़े कयो वियो आहे। कोशिशि इहा ई कई वई आहे त आसान खां आसान करे अव्हां लाइ कयो वञे त जीअं अव्हांखे मोजारो न थिए। अव्हां स्क्रीनशॉट करे इनखे पढ़ी सघो था। ठीकु आहे, हीअ सिफ़त जा दर्जा, हीअ सिफ़त जा क़िस्म ऐं सिफ़त जा जेको आहे सो मिसाल, उहे बि वरी टेबुलेटेड फॉर्म में अव्हां वटि मौजूदु आहिनि। ऐं उनखां पोइ ज़र्फ़ ते बि असां तमामु घणो ॻाल्हायो आहे। इन करे ज़र्फ़ जा बि क़िस्म बि अव्हां वटि लिखिया पिया आहिनि, जेके 6 क़िस्म आहिनि उहे बि अव्हां वटि लिखिया पिया आहिनि। इन जा जुमिला मुंहिंजे वीडियो यूट्यूब चैनल ते मुकमल पूरो ज़र्फ़ जो हिकिड़ी वीडियो मुकमल आहे, कलाक पूर जी। ऐं उनखे सुहिणे नमूने सां सम्झी ॿुधी सघो था। ठीकु आहे, इन खां वधीक इनशाला जेकॾहिं ज़रूरत न बल्कि आहे, इन खां ॿिया वधीक जेका ग्रामर जा सुवाल हूंदा उन जे मुताबिक़ अव्हां साईं मां ज़रूरु हिते ईंदुमि ऐं अव्हां सां अची उहे सुवाल बि रखंदुसि। मूंखे इजाज़त ॾींदा, इनशाला ॿिए दफ़े तव्हां सां वरी ॻाल्हायूं। अल्लाह हाफ़िज़।